अस्सलामुअलैकुम सिंधी उस्ताद में भली कार जेकॾहिं तव्हां ही चैनल सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब करे छॾिदा। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त तव्हां फेसबुक ते आईडी कीअं ठाहियो। तव्हां पंहिंजे मोबाइल जे ब्राउज़र में वञी करे facebook.com लिखंदा ऐं उन खां बाद में तव्हां क्रिएट न्यू अकाउंट ते क्लिक कंदा और तव्हां पंहिंजो नालो लिखंदा। जीअं मुंहिंजो नालो अहमद सरनेम में तव्हां पंहिंजी ज़ात लिखंदा या कुझु बि तव्हां ॿियो नालो लिखी सघो था। जीअं मां अहमद अली लिखां थो ऐं नेक्स्ट खे क्लिक कंदा। तव्हां पंहिंजी डेट ऑफ बर्थ हिन में लिखंदा। जीअं पहिरीं तारीख़ पहिरियों महीनो 1998 ऐं तव्हां नेक्स्ट खे क्लिक कंदा। इतने तव्हां फ़ोन नंबर लिखंदा। जेकॾहिं फ़ोन नंबर ते आईडी ठाहिणु चाहियो, जेकॾहिं ईमेल ते ठाहिणु चाहियो त साइन अप यूज़िंग ईमेल एड्रेस ते क्लिक कंदा ऐं तव्हां पंहिंजी ईमेल एड्रेस लिखंदा। जीअं मुंहिंजी ईमेल एड्रेस आहे ahmedkhan121800@gmail.com ऐं नेक्स्ट खे क्लिक कंदा। तव्हां हिन मां जेको आहे पंहिंजो जेंडर सिलेक्ट कंदा। जेकॾहिं तव्हां मेल आहियो त मेल ते क्लिक कंदा ऐं फीमेल आहियो त फीमेल ते क्लिक कंदा ऐं नेक्स्ट खे क्लिक कंदा। तव्हां हिन ते पंहिंजो को बि पासवर्ड लिखंदा। तव्हां पोइ साइन अप ते क्लिक कंदा। नॉट नाउ ते तव्हां क्लिक कंदा। तव्हां पंहिंजो कंफर्म जेको आहे हिन में कोड लिखंदा जेको तव्हांजी जीमेल जी आईडी ते अची वेंदो। तव्हां पंहिंजी जीमेल जी उहा आईडी खोलींदा जेकी हिन में लॻाई। उन ते तव्हांखे मेल मौसूल थींदी कि मूं ॾे अची वई आहे FB जे तरफ़ां मेल जंहिंमें कंफर्म योर अकाउंट आहे। हिन ते क्लिक कंदा या तव्हां इहो कोड लिखी करे जिथे घुरनि था उते इहे पेस्ट कंदा। तव्हां मथां लिखिजी आहे यू हैव सक्सेसफुली कंफर्म योर अकाउंट ऐं नेक्स्ट ते क्लिक कंदा। नेक्स्ट ते क्लिक कंदा वरी नेक्स्ट ते क्लिक कंदा। तव्हां हिते पंहिंजो फ़ोन नंबर लिखंदा जेकॾहिं तव्हां ॾियणु चाहियो, न त नेक्स्ट ते क्लिक कंदा। ऐं नेक्स्ट ते वरी क्लिक कंदा। वरी नेक्स्ट ते क्लिक कंदा। ही तव्हांजी आईडी जेको आहे ठही वई। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं शेयर कंदा।